हूअं त समूरी सिंध सुहिणनि सकाफ़ती रंगनि सां भरी पई आहे, पर ॿाराड़ी जी औरत सुई धागे सां जेकी सकाफ़ती रंग जोड़ींदी आहे उनजो मिसाल मिलणु मुश्किल आहे। घणे भाङे ॿाराड़ी जी औरत अणपढ़ी हूंदी आहे, पर उन हूंदे बि संदसि सलाहियतनि खां मुंहुं मोड़े नथो सघिजे। सुई धागे जी मदद सां टुक ते ठाहियल भलियूं रिलियूं ॿांधणा वियाणनि जा छओ पोतियुनि ऐं घाघरनि ते अहिड़ा त सुहिणा भर्त भरींदियूं आहिनि जो माण्हू जो अक़ुलु दंग रहिजी वञे। उनखां अलावा सिंधी मोड़, मेहंदी जा सेट, ख़ूबसूरत सॻियूं, अगठ, सुरमेदानियूं, घोटनि जा गाना ऐं ॿियनि ख़ूबसूरत शयुनि खे सुईअ सां पशम धागा ऐं रंगीन मणका मटाए अहिड़ो त रंग जोड़ींदियूं आहिनि जो उहे हिकु ख़ूबसूरत आर्ट जो ॾेखाव पिणु लॻंदियूं आहिनि। जेतोणीकि सुई धागे वारो कमु इंतिहाई नाज़ुक ऐं ॾुखियो आहे, ख़र्च बि झझो थिए थो। अहिड़ियुनि सुघड़ औरतुनि खे उनजो पूरो उजूरो बि नथो मिले, पर उन हूंदे बि घर में वांदे वेहण बजाए हू उहो कमु सचाई ऐं दिली लॻाइण सां जारी रखनि थियूं। ॿाराड़ी जी सुघड़ औरतुनि खे न वरी एतिरी आज़ादी आहे ऐं न वरी के अहिड़ा वसीला आहिनि जो सुई धागे सां ठहियल ख़ूबसूरत शयुनि जी कंहिं सुठी जाइ ते नुमाइश करे सघनि ऐं उनखे चङे अघ ते खपाए पंहिंजो पेट गुज़र करे सघनि। पर उन हूंदे बि हू लाड़ जे पटनि ते लॻंदड़ मेलनि ते वञी उहो सामान खपाईंदियूं आहिनि, पर खेनि मुनासिबु अघु न मिलंदो आहे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त सिंध हुकूमत अहिड़ा कल्चरली मेला मुनक़द कराए जंहिंमें ॿाराड़ी जे औरतुनि जूं हथ जे हुनर वारियूं ठाहियल समूरियूं शयूं नुमाइश तौरु पेश कयूं वञनि ऐं दुनिया खे ॾेखारियो वञे त सिंध जे औरतुनि जो हथरादू हुनर तमामु घणो ख़ूबसूरत आहे। ईअं करण सां सिंध जे सुघड़ औरतुनि खे ठाहियल संदसि शयुनि जो मुनासिबु अघु बि मिलंदो ऐं खेनि मान बि मिलंदो।